Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. पीटीआई सरकार के टफ टाइम ॾियण लाइ छा कजे? पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वफ़ाक़ी हुकूमत सां इतिहाद ख़त्म कंदड़ बीएनपी जे सरबराह अख्तर मैंगल सां मुलाक़ात। इस्लामाबाद में ज़रदारी हाउस से मुलाक़ात दौरान ईद खां पोइ एपीसी सूदो सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात में बीएनपी तरफ़ां आगा हसन ऐं मीर हमल कलमती भी शामिल। पीपी अॻवान फरहतुल्ला बाबर, नैयर बुखारी ऐं ॿिया अॻवान भी मुलाक़ात में मौजूद हुआ। पाकिस्तान में मार्शल लॉ ऐं जमहूरियत जी बदतरीन मैलाप वारो निज़ाम हली रहियो आहे। रियासत ईअं न हलंदी आहे। नवाज़ लीग अॻवान एहसन इक़बाल पीटीआई सरकार ते तनक़ीद कंदे चयो आहे त पीटीआई हुकूमत 2 सालनि में मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। महांगाई अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। मुल्क में लो हाइब्रिड निज़ाम लागू कयो वियो आहे। पीटीआई जी नाअहली जे नतीजे में मुल्की मैशत तबाह थी वई ऐं बांग्लादेश तोड़े अफ़गानिस्तान बि पाकिस्तान खां अॻिते निकिरी विया आहिनि। ग़लति ख़बरूं हलाए इदारनि विच में तकरार ऐं इख़्तिलाफ़ वधाया विया। नतीजे में नवाज़ लीग जी हुकूमत ख़त्म करे सी पैक खे बि दाव ते लॻायो वियो। हाणे सी पैक अमली कम मां निकिरी रुगो सोशल मीडिया ते ई महदूद थी वियो आहे। एक महीने में करप्शन के केसिस से फैसलो नथो थी सके। नैब चेयरमैन तरफां सुप्रीम कोर्ट में जमा करायल जवाब मंज़िर आम ते अची वियो। करप्शन के केसिस में 50-50 शाहिद ठाहिण कानूनी मजबूरी करार। जवाब में नैब चेयरमैन केसिस जो बार खणण लाइ अदालतुनि जी तादाद के नाकाफ़ी करार ॾींदे चयो आहे त हुकूमत के केतिरा ई भेरा ॿुधायो त अदालतुनि जो अंगु न वधण सबब ट्रायल्स में देर थी रही आहे। सुप्रीम कोर्ट प्ली बारगेन ज़रिए रक़म जी वापसी जा इख्तियार बि इस्तेमाल करण खां रोकियो आहे। अहिड़ी इजाज़त मिली वञे त घणा केस अदालतुनि ताईं न पहुचंदा। नैब चेयरमैन सुप्रीम कोर्ट जे स्टे ऑर्डर के ट्रायल में देर जो कारण करार ॾींदे चयो आहे त हाई कोर्ट्स सुप्रीम कोर्ट जे वाज़े कयल उसूलनि ते अमल न कंदियूं आहिनि। जवाबदारनि तरफ़ां मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं दाख़िल कराइण वारो अमल बि ट्रायल में देर जो कारण करार। जवाब में नैब चेयरमैन जो चवणु आहे त अदालतुनि तरफ़ां इस्तेमाल थींदड़ सियासी शख़्सियतुनि वारे लफ़्ज़ जी बि ग़लति तशरीह कई वेंदी आहे। मुल्क में 120 नयूं एहतसाब अदालतुनि जो अमलो ऐं ख़र्च केतिरो हूंदो? नैब सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। रिपोर्ट में नैब जो चवणु आहे त हिकु एहतसाब अदालत लाइ जज सूदो 15 ऑफिसर्स ऐं मुलाज़िम घुर्बल हूंदा। मजमूई तौर 120 जजिस सूदो 1800 ऑफिसर्स ऐं मुलाज़िम मुक़रर करणा पवंदा। एहतसाब अदालत जे हिकु जज जी रिआयतुनि सूदो पघार 4,15,000 रुपया माहवार आहे। 120 नैब अदालतुनि खे अलाउंस जी मद में 70 करोड़ ऐं मामूल जे अलाउंस जी मद में 65 करोड़ रुपया अदा करणा पवंदा। जुडिशल अलाउंस ऐं स्पेशल जुडिशल अलाउंस जी मद में 24 करोड़ ऐं पाणी जी मद में सालियानो 60 लख रुपया ख़र्च अदा कयो वेंदो। हर चीज़ महंगी है। आटा सबसे मेन चीज़ गरीब आदमी के लिए आटा है 60 रुपये किलो मिल रहा है। 60-62 पैसे ऐसे मिल रहा है। बताओ तो तनख्वाह तो वही की वही है। आदमी तनख्वाह भी कम हो गई है और महंगाई इतनी हो गई है, कैसे पूरा करेगा अपना? अटो अघ में मिलंदो 35 रुपया 40 रुपया हिन महिल माशाल्लाह 70 खे वञी लॻो आहे। पोइ कॾहिं 100 ते बि पहुची वेंदो। असांखे त वठिणो आहे। अटो मिले तो कम से कम 60 रुपए किलो ऐं घी जेको 140 वारो आहे 170 रुपए किलो थी वियो। तमामु खाइण पीअण जी अशिया खे महांगाई थी वई आहे। असां हुकूमरान से मुतालबो कया त ख़ुदा तव्हां खाइण पीअण जी अशिया ते तव्हां कंट्रोल कयो ऐं आवाम खे रिलीफ ॾियो। सिंध में हुकूमती इदारा अटे ऐं खंड जे अघनि ते कंट्रोल करण में नाकाम। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, मीरपुर ख़ास, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में अटे जे अघनि में हिकु धक सां 20 खां 25 रुपया वाध अवाम जी चेल चिबी करे छॾी। अटे जे बहरान ते वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदड़ सिंध सरकार जा इदारा फ्लोर मिल्स जी हिक हटी अॻियां बेवस बणियल। अवाम दाहियो आहे त गाटे टोड़ महांगाई अवाम खां 2 वेलनि जी मानी बि खसे छॾी आहे। हुकूमती इदारा रिलीफ ॾियण बदिरां रुगो नारेबाज़ी ऐं बयाननि ताईं महदूद आहिनि। सिंध सरकार कणक जी बैनुल सूबाई चुरपुर ते पाबंदी लॻाए छॾी।
जारी थियल नोटिफिकेशन में खुराक खाते तरफ़ां समूरन कमिश्नर्स के अटे जो सरकारी अघ ते विकिरो यकीनी बढ़ाइण जी हिदायत। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त समूरा कमिश्नर्स खुराक खाते जे अमले सां गॾिजी अटे जो हथरादू बहरान पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा केस ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ वधीक 3 नज़रसानी दरख़्वास्तूं दाख़िल। बलोचिस्तान बार काउंसिल, कोयटा बार एसोसिएशन ऐं पंजाब बार काउंसिल बि फ़ैसिले ते नज़रसानी लाइ दरख़्वास्तूं दाख़िल कराए छॾियूं। दरख़्वास्तुनि में फ़ैसिले ते नज़रसानी जी इस्तदा कंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सदारती रेफरेंस खे कलदम करार ॾियण बाद मामिलो FBR ॾांहुं मोकिलण जो को जवाज़ ई न हो। फ़ैसिले में मिल्कियतुनि जी जांच बाबति जेको मयार तय कयो वियो इहो कानून में किथे बि न आहे। जुडिशल काउंसिल रुगो जज जे कंडक्ट जो जाइज़ो वठी सघे थी। जज जी घरवारी ऐं ॿार जुडिशल काउंसिल जे दायरे में नथा अचनि। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में लियारी गैंग वॉर जे अहम किरदार बाबा लाडला जे मारिजी वञण वारे वाक़े जी रिपोर्ट जमा। ATC में ॿुधणीअ दौरान उज़ैर बलोच सूदो ॿिनि जवाबदारनि खे बि पेश कयो वियो। अदालत केस में तरमीमी फ़र्द जुर्म जी कार्रवाई 10 ऑगस्ट ताईं मुलतवी करे छॾी। पुलिस लियारी गैंग वॉर जे मुख्य किरदार उज़ैर बलोच जे हिक ॿिए केस में गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। दहशतगर्दी टोड़ अदालत में जमा करायल रिपोर्ट में चयो वियो आहे त उज़ैर बलोच खे पुलिस मुक़ाबलनि वारे केस में मफ़रूर ॼाणायो वियो हो। खेसि इन केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। उज़ैर बलोच ते 2013 में पुलिस सां मुक़ाबला करण जो इल्ज़ाम आहे। कलरी थाणे ते संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। कराची में DSP गुलबहार जी ऑफिस ते दस्ती बम सां हमिलो। मोटरसाइकिल सवार दहशतगर्द दस्ती बम उछले फरार थी विया। खुशकिस्मती सां दस्ती बम फाटी न सघियो। बम डिस्पोजल स्क्वाड पहुची बम खे नाकारा बणाए छॾियो। IG सिंध मुश्ताक महर वाक़े जो नोटिस वठंदे DIG वेस्ट खां तफ़सील तलब करे वरिता। हमिलो कंदड़ जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारीअ जी हिदायत। कराची के गोलीमार वारे इलाइक़े में CTD जी वॾी कार्रवाई। लियारी गैंग वॉर सां वास्तु रखंदड़ 2 मुबैना टारगेट किलर्स गिरफ़्तार। इमाम बख्श उर्फ वाजा ऐं नवीद कप्पी वटां वॾे तादाद में दस्ती बम ऐं हथियार हथ कया विया। CTD इख़्तियारनि इंकशाफ़ कयो आहे त गिरफ़्तार टारगेट किलर्स के भारत मां हिदायतूं मिलंदियूं हुयूं। भारत मां उज़ैर बलोच ग्रुप जो ॾोहारी जमील उर्फ छांगा साणनि राब्ते में हूंदो। वफ़ाक़ी सरकार मक़ामी सतह ते तैयार थींदड़ ट्रैक्टर्स ते सेल्स टैक्स में 1.5 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेशनल फूड सिक्योरिटी तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त हिक ट्रैक्टर जे विकिरे ते 5% सेल्स लागू आहे। मक़ामी सतह ते तैयार थींदड़ ट्रैक्टर्स खे 1 साल लाइ सब्सिडी ॾिनी वई आहे। FBR तरफ़ां GST ते सब्सिडी लाइ बाज़ाब्ता तौरु नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। ट्रैक्टर्स तैयार कंदड़ कंपनीज़ हर महीने FBR ऐं लाॻापियल विज़ारत खे रिपोर्ट कंदियूं। सिंध में कोरोना वायरस जा हानिया जारी। उमरकोट में वधीक 17 ॼणा कोरोना जो शिकार। नौशहर फिरोज़ में कोरोना जा 34 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि में 14 भिरिया सिटी, 1 महरापुर, कंडियारो ऐं मोरे जा 4 शहरी भी शामिल। जाती में मुख्तियारकार ऑफिस जो मुलाजिम कोरोना वायरस में मुब्तला। मटियारी में कोरोना जा 14 नवां केस साम्हूं आया। मुतासिरनि में मुख्तियारकार ऑफिस जो क्लार्क ऐं तपेदार भी शामिल। हैदराबाद जी सिविल अस्पताल में दादू वासी कोरोना वेके फौत। 55 सालनि जे मोहम्मद सलीम खे कुछ ॾींहं अॻु आइसोलेशन वार्ड में दाख़िल कयो वियो हो। सेमट शरीफ में 5 नवां केस ज़ाहिर थियण बाद तालके में वायरस सटियलनि जो अंग 410 थी वियो। सांगड़ ज़िले में वधीक 41 ॼणा वायरस जो शिकार। मुतासिरनि में 7 टंडो आदम, 4 खिपरो, 10 सिंझोरो तालको ऐं 9 शहदादपुर वासी शामिल। कंदकोट पुलिस शहरिन के धाड़ेलन जे चंबे में आज़ाद कराइण में नाकाम। ज़िले में मुखविन जो अंग छत थी वियो। गुलाम अब्बास, हामिद ऐं ज़ाहिद मीरानी अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया। कंदकोट पुलिस जी रिवायती सुस्तीअ ख़िलाफ़ इंडस हाईवे ते मीरानी बिरादरी जे माण्हुनि जो धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 1.5 हफ़्तो गुज़रण बावजूद भी पुलिस मुखविन खे धाड़ेलन जे चंबे में आज़ाद कराइण जे लाइ का वॾी कार्रवाई न कई। धाड़ेलन ख़िलाफ़ कार्रवाइनि बदिरां वारसनि मथां ई राजोड़ी लाइ दबाव विधो पियो वञे। पुलिस जी मुज़ाहिरीन खे 2 ॾींहनि अंदरि मुखवी बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी। मीरानी बिरादरी जे माण्हुनि मुखविन जी बाज़ियाबीअ ताईं तहरीक जारी रखण जो चिताव ॾेई छॾियो।
ऐं मूं ते विक्रम महेश्वरी रोहित ऐं संतोष जगरो टॉर्चर करे रहिया आहिनि। मिठी में ज़हनी तशद्दुद जो शिकार नौजवान कारो पत्थर पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। नौजवान देवात माली जो लाश मिठी सिविल अस्पताल जे मुर्दाखाने में रखियल। नौजवान जे खीसे मां हथ आयल ख़त में आपघात जा 3 ज़िम्मेवार करार। देवात माली ख़त में लिखियो आहे त हू जवाबदारनि तरफ़ां मुसलसिल ब्लैकमेल करण सबब तंग थी आपघात करे रहियो आहे। संदसि ख़ुदकुशी जा ज़िम्मेवार विक्रम रोहित ऐं संतोष आहिनि। पुलिस नौजवान जे खीसे मां हथ आयल ख़त तहवील में वठी छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मामले जी घण रुखी जांच कई पई वञे।